नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। वक्त से तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो ऐं भरपासे जे इलाइक़नि में बरसात खां पोइ मच्छरनि शहरनि जो जीअण जंजाल करे छॾियो। मच्छरनि जी लपेट में इंसान तोड़े जानवर अची विया आहिनि। उनखां बचाव जे लाइ शहरी मुहारियुनि जो इस्तेमालु करे। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो हरेश केपी पंहिंजी रिपोर्ट में। नाज़रीन, हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं जे बरसात खां पोइ बरसाति अची वई ऐं बरसाति में मच्छर पैदा थी विया आहिनि जेके माण्हुनि खे लॻे उन्हनि खे तकलीफ़ रसाइनि था। हुनखां बचाव जे लाइ खिपरे में हिते जो मुहारियूं आहिनि हिन जी ख़रीदारी में वात थी। अचो हिते जे शहरी हुननि सां ॻाल्हायूं था त उहे मुहारियूं कीअं ठाहिनि था ऐं हुननि में कहिड़ी सेफ्टी है माल के बचाव जे लाइ। 2011 में भी बोर्ड आई हुई, उनमें भी मच्छरदानी जाम अचो। असां ग़रीबनि जे लाइ ख़ासि करे सिलाई में भी राइत कंदा आहियूं ऐं कपिड़ो मपिड़ो बि असां वटि हिकिड़ो अचे थो चाइना जो, हिकिड़ो अचे थो पंहिंजो कराची जो। जेको कराची जो आहे उहो ₹2 असांखे ₹5 महांगो ई मिले थो। असां वटि इंशाअल्लाह ताला ही कराची जो माल आहे। हिन में नंढे वॾे माल जी बि आहिनि, इंसान लाइ बि आहिनि। इंसान ते माल मच्छर जेको बि आहे खाए थो त बीमार थिए थो, पोइ माल आहे उहो बि इंसान वांगुरु ई आहे। जेको मच्छर हुजे थो माल खे खाए थो, माल बीमार थिए थो, ग़रीब माण्हू मरी थो वञे। हिन करे हिन टाइम ते ढोरो नारो, उमरकोट, सूफ़ी, बचा बंद हिन पासे जा जेको बि माण्हू आहिनि असां वटि परे परे खां अचनि था मुहारियूं ठहिराइण लाइ। असीं पाण 2011 खां पोइ हीउ कमु तमामु घणो हले थो ऐं ग़रीबनि लाइ इहो फ़ाइदो आहे। जंहिंखे बि ज़रूरत हुजे मच्छरदानी जी, जेठानंद खत्री खिपरो सांगड़ रोड नज़दीक मुस्लिम बेकरी पर हाणे ख़तमु थी वई आहे। उनजे पासे में दुकान आहे, जंहिंखे बि ज़रूरत हुजे हिन जी दुकान ते अचे त को मसइलो कोन्हे। माल जे समय हूंदी आहे हिकु 4 ढोरनि जी 6 ढोरनि जी हुन सां बिल्कुलु मुनासिब रेट ठाहींदा आहियूं। तक़रीबन असां आहे बि सुठी लॻी कराची वारो माल काफ़ी हींअर असांजी गुलानबी शहर ढोरनार अमरकोट हिन साइड तकियो इहा मच्छरदानी वई आहे ऐं असां पूरी मार्केट रेट तमामु मुनासिब रेट ते आहे, होलसेल रेट ते आहे। सर असां वटि माल वारी मच्छरदानियूं आहिनि, माण्हू वारियूं आहिनि। इहे मच्छरनि खे बचाव लाइ इहे असांखे वठी ईंदा आहिनि ग्राहक। रेट त सर इहे महांगाई जे हिसाब सां हर शइ वधी पई आहे, सम्झनि सर। जेका अॻे ₹100 हूंदी हींअर ₹120 थी वई आहे, 120 वारी हींअर ₹150 थी वई आहे। इहो रेट आहे। वारी वठण आया आहियूं मच्छरनि लाइ। एतिरी महांगी थी वई आहे जेको वठी नथा सघूं, ग़रीब माण्हू आहियूं। असां चवंदा जेका घटि में घटि हिन जी कुझु कोशिशि कयो, रेट सस्तो कयो न, ग़रीब माण्हू रसी नथो सघे। माल मरण पियो चालू थी वियो आहे हिन बीमारी में, मच्छरनि में। मुहारी महांगी हिते जाम आहे। असां मच्छर बि असां वटि जाम आहिनि। उनखे चयो त अहिड़ा मच्छरनि खे दवा ववा ॾे। जी नाज़रीन, हीअ तव्हां हिननि जूं ॻाल्हियूं ॿुधियो त बरसाति खां पोइ माण्हू हुननि खे सेफ्टी जे लाइ मुहारियुनि जी ज़रूरत हूंदी आहे जेके हिन में सुम्ही मच्छरनि खां बची सघनि था। कैमरामैन गुलाम शकील सां गॾु हरेश केपी अवामी न्यूज़ की। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।